नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल है। उम्मीद है त वज़ीर आज़म टीवी ते अची क़ौम खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो, पर हमेशा धमकियूं ॾींदो रहियो। वज़ीर आज़म सिंध जा सिहत वारा इदारा बंदि ऐं कराची फोर मनसूबो ख़त्म करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह लाॾाणो करे वियल नाले वारे आलमदीन उलामा अब्बास किलीमी जे वारसनि सां ताज़ियत कई। वॾे वज़ीर चयो त अलामा अब्बास किलीमी जो इस्लामी भाईचारे लाइ कयल ख़िदमतूं हमेशा यादि कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में गैर यकीनी वारे सूरत हाल है। उम्मीद है त वज़ीर आज़म टीवी ते अची क़ौम खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो, पर इमरान ख़ान हमेशा टीवी ते अची 2 मिंटनि लाइ अची धमकियूं ॾेई हलियो थो वञे। मुराद अली शाह चयो त PTI वारा इतफ़ाक़ी तौर ते कराची मां कामयाब थियल आहिनि। हाणे इतफ़ाक़ी तौर ते कामयाब थींदड़ कराची लाइ कुझु बि नथा करे सघनि। MQM वारा ॿुधनि त PTI वारा अज़ीज़ाबाद जे तख़्त तां कीअं कामयाब थिया। वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान हाणे ओॻायूं वारा ॻोढ़ा ॻारे रहियो आहे। इमरान ख़ान सिंध जा सिहत वारा इदारा बंदि ऐं कराची के और मनसूबो ख़त्म करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़